मेड़लग कोट गुलाम मोहम्मद खोसो जे रहवासण नौजवान सोशल वर्कर माजिद अली खोसो एहतजाज कंदे इल्जाम हयो आहे त मूं कुछ वक्त अॻु पंहिंजी घरवारी अनीता जी डिलीवरी लाइ ऑपरेशन मेड़ जी डॉक्टर तलत मजीद बलिदाई जी डिलीवरी होम मां कराई हुई, जंहिंखां पोइ मुंहिंजी घरवारी जी तबियत अक्सर ख़राब हुई ऐं इहा बार बार डॉक्टर तलत मजीद बलिदाई खां पंहिंजी घरवारी जो चेकअप कराईंदो रहियोसि, मगर इन जी तबियत अञा बि वधीक ख़राब थींदी वई। आख़िर मूं सिंध लेबोरेटरी मेड़ खां पंहिंजी घरवारी जो अल्ट्रासाउंड करायो, जंहिंजी रिपोर्ट मुताबिक़ त मुंहिंजी घरवारी जे ऑपरेशन वक़्तु सफ़ाई सही न कई वई हुई ऐं मूं अहिड़ी रिपोर्ट हिन खे ॾेखारी त हिन रिपोर्ट खे मञण खां इनकार कंदे चयो त असां सफ़ाई सही कई आहे, तव्हां हितां हलिया वञो। जॾहिं असां एहतजाज जो चिता ॾिनो थी त हिन डॉक्टर शबाना शेख खां रिपोर्ट कराइण लाइ लिखी ॾिनो, जंहिंमें बि साॻी रिपोर्ट आई ऐं हिन ॿीहर सफ़ाई कई, मगर पोइ बि मुंहिंजी घरवारी जी तबियत न सुधरी ऐं राति मुंहिंजी घरवारी जी तबियत सफ़ा ख़राब थी वई हुई। हिन खे बेहोशी जी हालत में लाड़काणे अस्पताल दाख़िल करायो आहे। हिन वधीक दाईंदे चयो त मां मिसकिन सट करे हज़ारे रुपया ख़र्च करे रहियो आहियां, मगर पोइ बि मुंहिंजी घरवारी ठीकु न थी रही आहे। हिन खे कुझु बि थियो त हिन जी ज़िम्मेवार डॉक्टर तलत मजीद बलिदाई हूंदी। हिन चयो त अगरि मूं सां इंसाफ़ न थियो त आऊं पंहिंजा बछड़ा वठी इंडस हाईवे ते एहतजाज करे पाण खे बाहि ॾेई साड़ंदुसि, जॾहिं त हिन जो इहो बि चवणो हुयो त इंसाफ़ लाइ कोर्ट जो दर बि पिणु खड़काईंदुसि। अंदर इनमें जो कचरो अगर सफाई सही न थियो आहे उन और जो हूंदो आहे रहिजी वियो आहे टोटा में रहलण ऐं तव्हां जल्दी में थी सघे त सफ़ाई करायो त माना मां खणीमांसि रिपोर्ट त मूंखे चई त न इहा माना सही न आहे रिपोर्ट ऐं मां तव्हांखे पंहिंजी रिपोर्ट लिखी ॾींदो। मां चयो भले तव्हां पंहिंजी लिखी ॾियो, हलो तव्हां पंहिंजी लिखी ॾियो। मूंखे हुननि पंहिंजी लिखी मां पोइ चयो भले तव्हां किथे लिखी ॾियो, मूंखे मां शबाना ते तव्हां लिखी ॾियां। वरी मूं उते शबाना ते फौरी तारीख़ ते 5 तारीख़ ते मूं कराई आहे, वरी सिंध लेबोरेटरी मां कराए, वरी उन खां बाद में मूंखे दवाऊं लिखी ॾिनी त माना तुंहिंजी घरवारी खे सफ़ाई बि कई आहे। हाणे इनशा ताला को बि माना तुंहिंजो शिकायत न थींदो ऐं जेको हिनखे अहिड़ा माना ओड़ा हुया ऐं जेको हिनजे पेट में माना जेको आहे और अगरि कुझु कोन हुयो। उन खां बाद में दोस्तो मां 10 ॾींहं 15 ॾींहं घर दवा वठी वरी पहुतमि त अचानक मुंहिंजी घरवारी खे वरी अॼु सुबुह जो ब्लेड आयो आहे, जेको हींअर मां लाड़काणे में मौजूदु आहियां। ब्लेड एॾो आयो आहे जेको माना अंदाज़ हुजणो न हो। हींअर मां लाड़काणे में मौजूदु बीठो आहियां ऐं जेको लाड़काणे जे सरकारी अस्पताल में शेख ज़ैबत में हींअर बीठो आहियां ऐं मां दोस्तनि सभिनी खे अपील कयां थो, SP खे अपील कयां थो ऐं सिंध IG खे ऐं पूरे पाकिस्तान खे मां कयां थो त हिननि केतिरियूं ज़िंदगियूं विञायूं आहिनि। इहो हिकिड़ो मूंसां नाइंसाफ़ी न थियो, घणनि सां थियो आहे। मां सभिनी दोस्तनि खे चवां थो, गुज़ारिश कयां थो, SP खे कयां थो, DIG कयां थो, हिन ते नोटिस वठी वरितो वञे, हिन ते एक्शन खयो वञे त जीअं कंहिं ग़रीब सां अहिड़ो अॻु में न थिए। मां सुभाणे हीअं मोटियो मां कोर्ट वेंदुमि ऐं कोर्ट में जेको आहे सो मुंहिंजे मथां मां केस कंदुमि। मां न छींदोमांसि मुंहिंजी घरवारी जो ज़िंदगी न विञाए। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।